अस्सलाम दोस्तों, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह वॾी अॼु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। शर्जील मेमून साहब बि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। ॿिन्हिनि जेके सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, सुठा फ़ैसिला कया आहिनि। पर अॼु वज़ीर आला सिंध हिकिड़ो ऐलान कयो आहे जेको तव्हां सां गॾु शेयर करणु पियो वञा। ॾाढो कम जो ऐलान कयो अथई त जेके ग़रीब मुस्तकीन आहिनि ऐं गुरबत घटाइण लाइ जेको आहे त छा कयो अथई, खीर ॾियण वारा जेके जानवर आहिनि उहे ॾियण जो ऐलान करे छॾियो अथई। त ख़बर हूंदी अॻ में सरसो जेको आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गऊं, बकरियूं ऐं मेंहियूं जेके आहिनि त उहे ॾियनि पिया। खीर वग़ैरह जो खपाए, उन सां गॾो गॾु तव्हां पंहिंजो जेको रोज़गार करे सघो था पिया, उहो बेनिफिट इनकम सपोर्ट जी बेनिफिशियरीज़ खे। पर हाणे जेको आहे त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह अॼु इहो ऐलान कयो आहे त जेके गुरबत घटाइण लाइ माण्हुनि खे गऊं, बकरियूं, मेंहियूं ॾिनियूं वेंदियूं, जीअं हू जेको आहे त खीर वग़ैरह खपाए या पंहिंजो रोज़गार करे सघनि। ग़रीब मुस्तकीन आहिनि। हाणे हिन में रिक्वायरमेंट कहिड़ी आहे फ़िलहाल उहा न ॿुधाई वई आहे। फ़िलहाल ॿियो कुझु बि न ॿुधायो वियो आहे। फ़िलहाल इहो ऐलान कयो वियो आहे त असां जेको आहे त इहो गऊं, बकरियूं जेके आहिनि उहे ॾींदासीं, जीअं माण्हू खीर वग़ैरह खपाए पंहिंजो रोज़गार करे सघनि। ऐं पहिरियां तव्हां ख़बर आहे त इहो रिक्वायरमेंट पहिरियां इहा हुई त बेनिफिट इनकम सपोर्ट जूं बेनिफिशियरीज़ हुजनि, जंहिंजो स्कोर घटि हुजे, या बेनिफिट इनकम सपोर्ट जूं बेनिफिशियरीज़ हुजनि जेके किस्त वठंदड़ हुजनि। पर हिन में ख़बर न आहे त छा रिक्वायरमेंट आहे, छो त सरसो वारा जेके ॾियनि पिया उहे कुझु सिंध हुकूमत जे ताउन सां, कुझु वरी आउट ऑफ कंट्री जो जेके इन्हनि खे एड्स मिलंदियूं आहिनि उन्हनि जे ताउन सां ॾियनि पिया। हाणे सिंध हुकूमत मुंहिंजे ख़्याल में सिधी रीति जेको आहे त हीअ हाणे ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। इन में बि इहो ई थी सघे थो त बेनिफिट इनकम सपोर्ट जेके बेनिफिशियरीज़ आहिनि उन्हनि खे ई जेको आहे त बकरियूं वग़ैरह, गऊं वग़ैरह जेके आहिनि त उहे ॾिनियूं वञनि, या त उन्हनि औरतुनि खे जेके किस्त अॻ में वठंदड़ हुयूं, जिन जी किस्त बंदि थी वई, जिन जो स्कोर हाणे बि घटि आहे, मतिलबु 32 खां मथे आहे पर घटि आहे, जीअं 33, 34, 35 थी वियो, में बि उन्हनि खे बि ॾिनो वञे। बाक़ी फ़िलहाल हाली का बि रिक्वायरमेंट न ॾसी वई आहे जेका मां तव्हांखे वरी ॿुधायां त हीअ रिक्वायरमेंट आहे। न, फ़िलहाल कुझु बि न ॿुधायो आहे। फ़िलहाल इहो ऐलान कयो वियो आहे त गऊं, बकरियूं जेके आहिनि त मतिलबु खीर ॾियण वारा जेके बि जानवर आहिनि उहे ॾिना वेंदा। तव्हांखे इहो ॿुधायां त बेनिफिट इनकम सपोर्ट जेके रक़म आहे उहा बि जेका त हले थी पई ऐं हलणु शुरू थी वई आहे। काफ़ी इलाइक़नि में कल्ह खां वठी जेका त उहा हलणु शुरू थी वई।